अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पर एक नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त मुल्क जी सरहदी सालमियती हर शहरी जे तहफ़ुज़ ते को बि समझौतो न कयो वेंदो। उहा पाकिस्तान आर्मी जी पहिरीं तरजीह आहे। नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त इलाइक़ाई सूरतहाल तेज़ी सां तब्दील थी रही आहे। गैर मुल्की हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि मालूमाती जंग समेत पेचीदा चैलेंजनि सां आहिनि। पाक फौज अज़म ऐं पेशावाराणियुनि सलाहियतनि सां क़ौमी सलामती लाइ पुरज़म आहे। फील्ड मार्शल पारां वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि सां मुकमल ताउन जे अज़म जो इज़हार। करमपुर वेझो हथियापननि एसएचओ बख्शापुर जे नौजवान पुट ऐं मासूम पोटे खे क़तल करे छॾियो। जमाल थाणे जद में मोटरसाइकिल सवारनि मथां हथियापननि जी फायरिंग। 6 वरियनि जो मुज़म्मिल पवर ऐं 25 सालनि जो गुल हसन पंवर क़तल थी विया। मार्जीविल नौजवान एसएचओ बख्शापुर सिकंदर पंवर जो पुट ऐं बारड़ो मुज़म्मिल पोटो हुआ। नीगर खे स्कूल खणी वञण दौरान मथनि हमलो कयो वियो। लाश ॻोठ अब्दुल हक पंवर में घर पहुचण ते कोहराम टोहारियुनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जे रद्द अमल में वाक़ियो पेश अचण जा चौबोल। वफ़ाक़ी आईनी अदालत कारूंछड़ बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस अमीनुद्दीन की सरबराही में 6 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी। सिंध सरकार जे वकील वकालतनामो वापसि वठी छॾियो। हुकूमत तरफ़ां मोहलत तलब। दरख़्वास्त गुज़ार मुनव्वर अली तरफ़ां वकील आसिफ टालपुर आईनी अदालत में पेश। सिंध हुकूमत कारूंझड़ जी कटाई रोकण वारो फ़ैसिलो आईनी अदालत में चैलेंज कयो। सिंध सरकार पारां कारूंझड़ जी कटाई लाइ अपील दाख़िल ख़िलाफ़ वकील मैदान ते अची विया। सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कराची में वकीलनि जो सिंध हाई कोर्ट खां वेस्टियाला हाउस ॾांहुं एहतजाजी मार्च।